अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि तय्यिबीन व अस्हाबिहि ताहिरीन। इस स्टेज पे मौजूद सिंध धरती जे अर्दे, सिंध धरती जे हलाली, सिंध धरती जे वारिस मरहूम बशीर खान कुरैशी जो फर्जंद मुझो भा सनान खान कुरैशी जीएसएल कौमी महाज जा उहदेदारान ऐं पंडाल में मौजूद मुझे सिंध जा गैरतमंद जुरतमंद दिलेर ऐं मुजाहिद साथियों, माज जे प्रोग्राम जे इनेकाद ते जीएसएल कौमी महाज जे उहदेदारन के दिल जे गहराइन से मुबारकबाद पेश करियां तो ऐं पंहिंजे भाउ सनान खान के पंहिंजे शहीद वालिद जे शहादत खां पोइ वाइदो कयो हो त जीअं तुंहिंजे वालिद ऐं मुंहिंजे वालिद पाण में निभायो, जेसी ताईं मुझे सिस्टीअ में साह आहे मां तोसां निभाईंदो रहंदुमि। ऐं ईअं मुंहिंजे लाइ मुमकिन न हो त मुंहिंजो भाउ सनान खान मूंखे सॾु करे ऐं मां सनान खान जे सॾ खे न वरनायां। संदसि जो हुकुम हो, हुकुम जे तामील में हाज़िर हां। मां पहिरियां मुंहिंजे भाउ स्टेज सेक्रेटरी साहब मां के दावत ॾियण खां पहिरियां कुछ कलिमात ज़िक्र कया जेको संदसि जो ज़ाती ख्याल ज़रूर थी सके थो, लेकिन शायद मां उन्हनि ख्यालात सां मुत्तफ़िक़ न हुजां। मुझे मोहतरम दोस्तों, भाइरों ऐं बुजुर्गों, मुझे हिकिड़े दोस्त तकरीर में चयो त बशीर खान जीएसएल कौमी महाज जो वर्सो हो ऐं तव्हां बशीर खान जो वर्सो आयो। मां सम्झां थो त इहा बशीर खान सां ज़्यादती थींदी। बशीर खान के हिक पार्टी जो न हो, बशीर खान के हिक जमात जो न हो, बशीर खान कल में सॼी सिंध जो हो, बशीर खान अॼु में सॼी सिंध जो हो ऐं बशीर खान क़यामत जे क़बूल में सॼी सिंध जो रहंदो। ऐं इहो ई सिर्फ़ आहे जो मुसल्ले जो महराब जो मिंबर जो वारिस बशीर खान जे कॾे ते बीही करे बशीर खान के खिलाफ बशीर कुरैशी, बशीर कुरैशी, बशीर कुरैशी, बशीर कुरैशी, बशीर खान लेकिन मुझे सवाल है सिंध जे नौजवानन का, मुझे सवाल है सिंध जे पढ़न का, मुझे सवाल है सिंध जे अपने भेनरुनि ऐं न्याणियुनि खां त पाण छा इहो फ़ैसिलो कयो आहे त रुॻो जलसा कंदासीं, जुलूस कंदासीं, धरना हणंदासीं, जनाज़ा खणंदासीं, जनाज़नि खे कुल्हाड़ींदासीं। अचो वक़्तु अची वियो आहे त फ़ैसिलो कयूं त असां जनाज़नि खणण जो तरीक़ो ठाहे वञूं। जनाज़नि खणण जो सिलसिलो बंदि थियणु घुरिजे। अॼु असां खे उथिणो पवंदो त जेसीं ताईं समाधड़ी सिंध वागुनि जे वाटनि मां आज़ाद नथी थिए, सुकून सां घर में न वेहंदासीं। साल में हिकु हिसो नाकाफ़ी आहे, 6 महीने जद्दोजहद नाकाफ़ी आहे। जद्दोजहद जे लाइ असांखे रोज़ाना जे बुनियादनि ते मैदान ते बीहणो पवंदो। जद्दोजहद
के रास्ते में रास्ते के बिगड़ो पयो तब पिया से लेकिन समाधि सिंध फजर फतर खान नवाब सरदार सरदार ने सरदार के रब करते आजादी आजादी मुझे के हाँ हिते चयो तविफाक चाहे विफाक अलाए कहिड़ी भला जो नाला असां छो नथा चऊं त असांजा हथ पंजाब थो खाए हा मां मञां थो त सिंध जा वसीला सिंध ते ख़र्च नथा थियनि अॼु मां दावा सां थो चवां पाकिस्तान जे रेवेन्यू में 70% रेवेन्यू सिंध नहीं रही है आज सिंध की हालत यह है जो सिंध में निकलंदड़ तेल ऐं गैस भी मापण जी ऐं तोरण जी इजाज़त भी सिंध खे न आहे सिंध में निकलंदड़ तेल ऐं गैस भी पंजाब जूं कंपनियूं मापे रहियूं आहिनि हार्ड मल्टीनेशनल कंपनियुनि में सिंध जे माण्हुनि खे भंगीअ जी चपरासीअ जी भी नौकरी नथी मिले हाँ मां इकरार करियां थो त सिंध मां 70% रेवेन्यू सिंध जे ॿाहिरि सूबनि ते इस्तेमाल थो थिए लेकिन इहे भाड़ा हणण वारो पंजाब हूंदो भाड़ा हणण वारो ॿिया सूबा हूंदा असुल थाणे असांजे रूप में जेका अजरक जा मास्क पाए करे सिंध असेंबली में वेही करे सिंध खे खपाए सिंध जी मालकी सिंध जे द्वारे सां हमारे करनी बशीर कुरैशी आज मुझे कारो चर्चल खपायो वियो आज मुझे थर जो कोई न खपायो वियो आज मुझे कोहिस्तान जी ज़मीन पहिरिया के खपाई वई आज समाज में सिंध मां निकरंदड़ पेट्रोल ऐं गैस ॿाहिरि खपायो थो वञे सिंध जे नौजवाननि खे रोज़गार नथो मिले सिंध जे माण्हुनि खे नौकरी नथी मिले अॼु सिंध जी मालकी फडेर फतर खान नवाब ऐं सरदार थिया जेका बेनज़ीर साहिबा जे ज़माने में साइकिल ते घुमंदा हुआ अॼु लैंड क्रूज़र जा मालिक आहिनि छो मां जीएसएल क़ौमी महाज जे क़यादत खे चवां थो त पंहिंजी पॉलिसी ते नज़रसानी ऐं मुंहिंजी दरख़्वास्त मञो पार्लिमानी सियासत में अचो ऐं सनान खान खे सिंध जो वज़ीर आला बनायो कि सिंध खे सिंध जी मालकी आईनी रस्ते सां सिंध जी मालकी आईनी रस्ते सां सिंध जी मालकी जमहूरी रस्ते सां सिंध जी मालकी पार्लिमानी रस्ते सां थींदी ऐं मां ख़ास तौर ते चवां थो त जेतिरी ताईं सिंध जो इन्क़लाबी जेको सिंध खपाईंदो
बाबा वेओ जल्दी इनके रोगी कमरा लिए इनके रोगी कमरा लिए बाबा वेओ गाल बुतो ने जी वेओ तो सही एक दोस्त मुझे नारा चाहने नवाजो तवज्जो खपे मुखे तवज्जो खपे मुखे तवज्जो खपे मुझे नौजवानों मुझे भाइयों मुझे दोस्तों ठेकेदार मां फौज से तोड़ते भाई मनो जवान को चाहिए फौज से जवान को चाहिए साफ फोटो जवान को चाहिए अजय जवान को चाहिए मोबाइल फैक्चर जो रिकॉर्ड करने वाला रिकॉर्ड पंजे पीर आरंभाई पहुंचाए पाकिस्तान बचाने जाया था तो सिंध के बचाना पड़ा दो जेके को सिंध के प्राणी दो तो जो पाकिस्तान भी न बचा दो सिंध के शहीद बशीर खान का पो सिंधरा भाट करे रोए पई सिंधरा भाट करे रोए पई सिंध जो छाती दो धरती जे मारवण जो छाती दो असा मुश्किल हालात में सना नारा दे पे बिठायो असा कदम वधाए छड़ियो हाने तहां जे कदम वधाइण ते देरा आगे बढ़ गया कदम वधाए सदा छड़ी सिंध के भागो मकान वीडियो कर वीडियो हल्दी पे मुझे मुहतरम दोस्तों मुझे कुछ दोस्त मिलते हेलो मुझो भी पास है जेको हिते माण्हू तुम्हारे जेको हिते दरगाहन में जेको हिते मजहबी जगह ते जेको हिते मुख्तलिफ मजहबन जे इमाम इबादतन जे जगह में खून रेज़ी थो करे वो रब रहमान जो बंदो न है वो शैतान जो बंदो आ हिते सभिनी खे रहण जो हक़ आ सभिनी खे जीअण जो हक़ आ सभिनी खे हिते ज़िंदगी गुज़ारण जो हक़ है जेकॾहिं को हिंदू है को सिख है को ईसाई है को मेघवार है मारवाड़ी है उनके सिर्फ रहण जो हक़ है उनके जान माल इज्जत है आप लोग की चौकीदारी के असांजे ज़िम्मे आहे इमाम पंहिंजे शरीयत जे इन हुक्म खे साम्हूं रखंदे इमाम बारगाह में वक़्फ़ा को हुजे मां वञी करे इज़हार खोटकी में मंदिर ते बाहि लगी सब खां पहिरियों पहुची करे मां बाहि ॾिसण जी कोशिश कई लाल शाहबाज़ अंदर जे दरगाह ते वक़्फ़ा को पियो सब खां पहिरियों पहुची करे मां बाहि ॾिसण जी कोशिश कई डॉक्टर नवाका कतल थी सब खां पहिरियों उन जे तने ते पहुचण वारो माहौल अजय लाल राणी सहाफ़ी कतल थियो सब खां पहिरियों उन जे तने ते पहुचण वारी मुंहिंजी जमात हुई छो त मां सिंध खे अमन अमान में ॾिसण थो चाहियां सिंध खे ख़ुशहाल ॾिसण थो चाहियां ऐं मुंहिंजे बाबे खे सॼी ज़िंदगी बाहि विसाई मां बि बाहि विसाईंदो रहंदुसि कंहिं मज़हब जे नाले ते बि बाहि लॻाइण जी इजाज़त न ॾींदुमि मसलक जे नाले ते बि बाहि लॻाइण जी इजाज़त न ॾींदुमि त कंहिंखे लिबरलिज़म सेक्युलरिज़म सोशलिज़म जे लुभावे में बि बाहि लॻाइण जी इजाज़त न ॾींदुमि जेको बाहि थो लॻाए उहो मुल्लो आहे त बि उनखे सज़ा मिलणु घुरिजे उहो मौलवी आहे त बि उनखे सज़ा मिलणु घुरिजे जेकॾहिं उहो सियासतदान आहे लीडर आहे
दो ऐ के चमन वाले चयो या कुकत की तीर का खंजर कट किया या कुकत की तीर का खंजर कट किया या फूकत दी हीर का ओ थरकत किया बहमन जे मकामन सुती पैजामा कहते या कौम उठी पैदा को अशरफ किया पुजरे असां भी अहिड़ी तकलीफ़ूं था कयूं पोइ मूंखे था चवनि मुंहिंजे भाउ सलान खान खे चवनि हल्का थियो थधा थियो ख़ैरा 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 उन्हनि खे चवण थो चाहियां कारी हर ते पेरा साईं कारी हर ते पेरा साईं कीअं चवां त ख़ैरा साईं कारी हर ते पेरा साईं कीअं चवां त ख़ैरा साईं कुंदर मुंहिंजे सिंध जा भगुचन लाशन जाहिन हिते ठेर साईं कीअं चवां त ख़ैरा साईं कीअं चवां त ख़ैरा साईं इंशाअल्लाह बशीर खान कुरैशी जी हीअ जद्दोजहद रंग लाईंदी ख़ालिद महमूद सुमरे जी हीअ जद्दोजहद रंग लाईंदी ऐं असांजा हे मुस्तक़बिल जा महिमान हिन धरतीअ जा वारिस हिन धरतीअ जी मालिकी कंदा धरतीअ खे बाग़ुनि जे बातन मां ॿाहिरि कढंदा समाजड़ी सिंध खे बाग़ुनि जे बातन मां ॿाहिरि कढंदा ऐं इंशाअल्लाह बशीर खान कुरैशी ऐं ख़ालिद महमूद सुमरे जे हिन क़यादत ते एतमाद कंदे इंशाअल्लाह हिन समाजड़ी सिंध खे उन फ़लसफ़े उन सोच ते वठी हलंदा जेका लाल शहबाज़ कलंदर ॾिनी जेका शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ॾिनी जेका अब्दुल्ला शाह ग़ाज़ी ॾिनी जेका सज्जद सरमस्त ॾिनी जेका हज़रत अमरोकी ॾिनी हज़रत थानवी ॾिनी हज़रत हारिजवी ॾिनी शहीद ख़ालिद महमूद सुमरे ॾिनी जेका रवादारी बशीर खान कुरैशी ॾिनी उहा रवादारी क़ाइम करे सुख जो साह खणंदासीं साईं सदाईं करीम थे सिंध सरकार दोस्त बैठा दिलदार आलम समावात करी जिंदगी बाकी मुलाकात बाकी दोस्तन जी वॾी महिरबानी।